अचो त ॾिसूं आमूदी विरहाईंदड़ कीअं ठाहिबो आहे। सभ खां पहिरियों इहो सवाल अहम आहे त परपेंडिकुलर बाइसेक्टर थींदो छा आहे। परपेंडिकुलर बाइसेक्टर हिकिड़ो लीक टुकर थींदो आहे जेको कंहिं बि ॿी लीक टुकर खे 90 डिग्री ते कट कंदो आहे। हिन तस्वीर में एक्स वाई लकीर खे ही जेका लाइन कपे थी इहा असल में परपेंडिकुलर बाइसेक्टर चइबी आहे। अचो त हींअर परपेंडिकुलर बाइसेक्टर ठाहिण जी कोशिशि कयूं। सो परपेंडिकुलर बाइसेक्टर ठाहिण जे लाइ पाण खे सभ खां पहिरियां लीक टुकर एक्स वाई वठिणो पवंदो। इन खां बाद में पिलकार या कंपास की मदद सां एक्स ऐं वाई ॿिन्हिनि खे मर्कज़ बनाए करे आर्क या कोस ठाहींदासीं। परपेंडिकुलर बाइसेक्टर खे ठाहिण जे लाइ अमूमन पाण जेका पिलकार आहे उन जो रेडियस या रिदास लाइन सेगमेंट या लीक टुकर जे अध खां थोरो वधीक रखंदा आहियूं। इन जे लाइ पाण खे लाइन सेगमेंट जी माप जी ख़बर भले न हुजणु घुरिजे, पाण ॾिसी करे सम्झी सघूं था त लीक टुकर जो अधु किथे आहे, बसि उन खां थोरो वॾो करिणो आहे। सो हींअर पाण वाई खे मर्कज़ बनाए करे आर्क या कोस ठाहियूं था। सो ही आर्क या कोस वाई जो ठहियो ऐं ही एक्स जो ठहियो। सो ही जेका पॉइंट आहे जिथे हीअ ॿई आर्क हिक ॿिए कट कनि था हिनखे पाण चऊं था ए। अहिड़े ई तरीक़े सां हाणे पाण लाइन सेगमेंट जे हेठां बि आर्क ठाहींदासीं। साॻे तरीक़े सां वाई खे वठंदासीं, आर्क ठाहींदासीं ऐं उन खां बाद में एक्स ते आर्क ठाहींदासीं। सो हिते जेके ॿई पॉइंटूं हिक ॿिए खे कट कनि थियूं हिते पाण ॾियूं था बी। सो हाणे ए बी पॉइंट्स खे जीअं मिलाईंदासीं त पाण खे परपेंडिकुलर बाइसेक्टर मिली वेंदो। हिकु दफ़ो जॾहिं पाण परपेंडिकुलर बाइसेक्टर ठाहे वञूं उन खां बाद में पाण ॾिसंदासीं त परपेंडिकुलर बाइसेक्टर जी लाइन ते को बि टुपको किथे बि पाण खणूं उहो एक्स ऐं वाई खां बराबरि मुफ़ासिले ते हूंदो। सो फर्ज़ कयूं था मां जेकॾहिं परपेंडिकुलर बाइसेक्टर ते हिन पॉइंट खे खणां थो त ही पॉइंट जेतिरो वाई खां परे हूंदो ओतिरो ई एक्स खां परे हूंदो। ऐं अहिड़ी तरीक़े सां जेकॾहिं मां उन खां थोरो हेठि अची करे ॿियो पॉइंट खणां थो या उन खां अञा थोरो हेठि अची करे को ॿियो पॉइंट खणां थो या अहिड़े तरीक़े सां मां हेठे पासे खां अचां थो, यानी कि परपेंडिकुलर बाइसेक्टर ते को बि पॉइंट हुजे उहो एक्स ऐं वाई खां बराबरि मुफ़ासिले ते हूंदो आहे। तंहिं खां बाद में अचो त हिकिड़े ॿिए सवाल ते था ॾिसूं त छा इहो ज़रूरी आहे त जेको पंहिंजो परपेंडिकुलर बाइसेक्टर आहे उहो एक्स वाई लाइन सेगमेंट खां ओतिरो ई मथे हुजे जेतिरो हेठि आहे। छा इहो ज़रूरी आहे त परपेंडिकुलर बाइसेक्टर ठाहिण जे लाइ पाण हमेशह जेको पिलकार आहे या कंपास आहे उन जो रेडियस जेतिरो पाण मथे वरितोसीं ओतिरो ई हेठि वठूं। इन खे सम्झण लाइ पाण हिन बी पॉइंट खे जेकॾहिं मथे खणी वञूं त छा ही जेको पॉइंट आहे इहो वाई खां ओतिरो परे न आहे जेतिरो एक्स खां परे आहे। जेकॾहिं इहो पॉइंट वाई खां बि ओतिरो ई परे आहे जेतिरो एक्स खां परे आहे त इन जो मतिलबु इहो बि परपेंडिकुलर लाइन जो ई पॉइंट आहे या परपेंडिकुलर लाइन जो ई टुपको आहे। सो परपेंडिकुलर लाइन ते जेके बि टुपका अचनि था उहे परपेंडिकुलर बाइसेक्टर आहिनि। इन जो मतिलबु इहो थी वियो त इहो ज़रूरी नाहे त पाण रेडियस जेको मथे वरितोसीं पिलकार जे लाइ उहो ई हेठि वठूं, पर ज़रूरी इहो आहे त जॾहिं असां एक्स खे मर्कज़ ठाहिण वक़्तु जेको रिदास या रेडियस पिलकार जो रखूं था उहो ई रिदास या रेडियस असांखे उन वक़्तु बि रखिणो पवंदो जॾहिं असां वाई खे मर्कज़ बणायूं था। असल में एक्स ऐं वाई खे मर्कज़ बणाए जॾहिं पाण रेडियस साॻियो रखूं था त पंहिंजा जेके आर्क जेके कट कनि था हिक ॿिए खे उहे पॉइंट या उहे टुपका परपेंडिकुलर ते ई पवंदा आहिनि। यानी उहे सॼे टुपका जॾहिं पाण ॻंढाईंदासीं त असांखे परपेंडिकुलर बाइसेक्टर मिलंदो। बाक़ी पाण केतिरा टुपका ठाहियूं था उहा पंहिंजी मर्ज़ी आहे। सो पाण हिकिड़ो टुपको मथां ठाहे करे हिकिड़ो टुपको हेठां ठाहियूं, मथे जो जेको टुपको पाण ठाहियूं था हुनजो रेडियस अलॻि हुजणु घुरिजे ऐं हेठि जेको टुपको ठाहियूं था हुनजो अलॻि हुजे या पोइ अलॻि न बि हुजे साॻियो हुजे, इन सां कोई फ़र्क़ु नथो पए। सो यादि करण जी ॻाल्हि इहा आहे त मथे जॾहिं असां रेडियस डिफरेंट वठूं था त को मसइलो कोन्हे, या हेठि रेडियस असां अलॻि वठूं था त को मसइलो कोन्हे, पर ॻाल्हि इहा आहे त जॾहिं एक्स ऐं वाई खे तव्हां मर्कज़ बणाईंदव त उन जेको उहो हिकिड़ो तव्हां टुपको ॻोल्हण जी कोशिशि कयो था उन वक़्तु तव्हांजो रेडियस या रिदास साॻियो हुजणु घुरिजे। अचो त हिकिड़ी ॿी ॻाल्हि ते वीचार कयूं था त छा एक्स वाई लीक टुकर जे हिकिड़े ई पासे ते पाण ॿई टुपका वठी करे परपेंडिकुलर बाइसेक्टर ठाहे सघूं था? छो नथा ठाहे सघूं? पाण खे परपेंडिकुलर बाइसेक्टर ठाहिणो आहे, यानी अहिड़ी लकीर ठाहिणी आहे जेका एक्स वाई लाइन सेगमेंट खे विच ते कटे। सो ज़रूरी नाहे त पाण हमेशह हिकिड़ो पॉइंट मथां वठूं ऐं हिकिड़ो टुपको हेठां वठी करे पोइ टुपका पाण में मिलायूं। पाण खे उहे सभई टुपका ॻोल्हणा आहिनि जेके लाइन सेगमेंट खे विच ते कटनि था। सो पाण अमूमन जेको हेठां टुपको वठंदा आहियूं उहो इन जे करे छाकाणि त पंहिंजो जेको परपेंडिकुलर बाइसेक्टर आहे उनजी लेंथ वॾी थी वेंदी आहे ऐं उहो पाण खे सही तरीक़े सां ॾिसण में ईंदो आहे। सो सही तरीक़े सां ॾिसण जे करे पाण हेठि वठंदा आहियूं। इहो पंहिंजो मक़सदु न हूंदो आहे त पाण लाज़िमात हिकिड़ो मथों टुपको वठूं ऐं हिकिड़ो हेठों वठूं। परपेंडिकुलर बाइसेक्टर जी जोड़जक खे सम्झण खां पोइ अचो त पाण हिकिड़े ॿिए मौज़ू जी तरफ़ वधूं था। कंहिं बि टुपके ते 90 डिग्री जी कुंड कीअं ठहंदी आहे अचो त हिनखे सम्झूं था। फर्ज़ कयूं था ही हिकिड़ो लाइन सेगमेंट आहे या लीक टुकर आहे, हिन टुपके ते पाण खे 90 डिग्री जी कुंड ठाहिणी आहे।
छो न पाण हिन टुके खे विच बणायूं ऐं पोइ परपेंडिकुलर बाइसेक्टर ठाहियूं जीअं सिखिया आहियूं। सो इनखे विच बणाइण जे लाइ कंपास जी मदद सां ॿिन्हिनि पासनि खां कटींदासीं लाइन खे। सो ही हिन जॻह तां कटियूं था, हिन जॻह तां कटियूं था। हाणे ही एक्स वाई पाण खे मिली आहे ॿई, इन जो मतिलबु त हिकिड़ो नओं लाइन सेगमेंट ठही वियो एक्स वाई ऐं विच हिन जो हिन जॻह ते मौजूदु आहे। हाणे बसि तरीक़ो साॻियो आहे परपेंडिकुलर बाइसेक्टर वारो। छा करिणो आहे त कंपास वठिणो आहे ऐं अध खां वधीक थोरो रिदास हुनजो या रेडियस वठिणो आहे। उन खां बाद में आर्क ठाहिणा आहिनि या कोस ठाहिणा आहिनि ऐं कोस जंहिं जॻह ते हिक ॿिए खे कट कंदा उहे पॉइंट्स वठिणा आहिनि ऐं उहे पॉइंट्स खणी करे हिन टुके सां मिलाइणा आहिनि। सो हिन टुके सां जीअं मिलाईंदासीं त पाण खे नतीजे में परपेंडिकुलर बाइसेक्टर मिलंदो ऐं परपेंडिकुलर बाइसेक्टर जे नतीजे में पाण खे 90 डिग्री कुंड मिलंदी। सो अचो त पाण हाणे आर्क ठाहियूं था। सो ही एक्स सां आर्क ठाहियोसीं, हाणे ही वाई सां आर्क ठाहियूं था। सो ही वाई जे नतीजे में आर्क मिलियो। हाणे इहो सिंपल पॉइंट खणी करे पाण मिलाईंदासीं जंहिं जॻह ते पाण खे 90 डिग्री ठाहिणी हुई। सो 90 डिग्री जी कुंड जॾहिं बि पाण खे खपंदी त पाण इन तरीक़े सां ठाहींदासीं। लाइन सेगमेंट में या लाइन में कहिड़ी बि जॻह ते पॉइंट हूंदो, पाण सभ खां पहिरियों इहो कोशिशि कंदासीं त उनखे सेंटर बणायूं। जीअं उहो सेंटर बणिबो त उते पाण परपेंडिकुलर बाइसेक्टर ठाहींदासीं ऐं परपेंडिकुलर बाइसेक्टर जे नतीजे में पाण खे 90 डिग्री जी कुंड मिली ई वेंदी। सो इहो आसान तरीक़ो आहे परपेंडिकुलर बाइसेक्टर जे ज़रिए 90 डिग्री कुंड ठाहिण लाइन सेगमेंट जे कंहिं बि जॻह ते या कंहिं बि पॉइंट ते। अचो त हींअर पाण को लाइन सेगमेंट वठूं था एक्स वाई जेको ग्राउंड ते मौजूदु आहे ऐं उन ते पाण खे परपेंडिकुलर बाइसेक्टर ठाहिणो आहे। सो फर्ज़ कयो ही हिकिड़ो काठी जो टुकर आहे ऐं पाण खे इन जो परपेंडिकुलर बाइसेक्टर ॻोल्हणो आहे। सो पाण छा कंदासीं, पाण कुझु ईअं कंदासीं त हिकिड़ी रस्सी खणंदासीं, उहा एक्स ऐं वाई पॉइंट ॿिन्हिनि ते ॿधंदासीं। सो एक्स ऐं वाई पॉइंट ॿिन्हिनि ते ॿधंदासीं जॾहिं पाण, इहा सरगर्मी तव्हां घर में बि करे सघो था, यादि करे छॾियो। सो जॾहिं पाण ॿिन्हिनि पॉइंट्स ते ॿधंदासीं त पाण छा कंदासीं, इन रस्से खे विच खां पकिड़े करे पाण मथे झलींदासीं कंहिं अहिड़ी जाइ ते जिते एक्स ऐं वाई सिधो थी बीह रहे। सो जॾहिं उहो सिधो थी बीह रहे त पाण उन पॉइंट खे रसे जे उन पॉइंट खे सम्झंदासीं, को बि नालो ॾींदासीं। फर्ज़ कयो मां हिन पॉइंट खे ॾियां थो नालो ए। ऐं हींअर पाण लाइन सेगमेंट या एक्स वाई जेकी असां वटि काठी टुकर आहे उन जे उबतड़ रसे खे पकिड़े करे छिकींदासीं ऐं जेको बि पॉइंट मिलंदो पाण हुनखे फर्ज़ कयूं था बी चऊं था। सो हाणे जेके इहे ॿई पॉइंट पाण खे मिलिया, इहे पाण पॉइंट मिलाईंदासीं त जेका लकीर पाण खे मिलंदी नतीजे में उहा परपेंडिकुलर बाइसेक्टर हूंदी। ईअं सम्झो हिकिड़ो काठी टुकर आहे ऐं पाण उन्हनि जे ॿिन्हिनि पासनि खां रसियूं ॿधूं था ऐं रसियूं जिथे पाण में हिक जेतिरो डिस्टेंस या हिक जेतिरो मुफ़ासिलो कनि एक्स ऐं वाई खां उन जॻह ते रखूं था ऐं पोइ टीं हिकिड़ी रसी खणूं था जेका ॿिन्हिनि जॻहियुनि ते पाण खे मिलाए, यानी जीअं ए बी हुयो त उहा रसी परपेंडिकुलर बाइसेक्टर बणिजी वेंदी।